अस्सलाम वालेकुम नाज़िन, KTN न्यूज़ में भली कार आऊं रोशनी मेमर। नाज़िन सभा का पेरी अहम खबर अवां सां शेयर कंदासीं। अवां खे ॿुधाईंदासीं खरीफ में सिंध खे 30% पानी घट मिलंदो। इरसा सिंध जे एहतजाज बावजूद पेराटू बदिरां 3 रुखी फार्मूला तहत पानी प्लान जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अवां खे ॿुधाईंदासीं त वापडा पारां बिना इजाज़त जे मंगला ते बि कम शुरू करण सबबि पाणी खोट वधीक संगीन थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। इरसा जी सलाहकारी कमेटी जे इजलास में खरीफ जी मुंद लाइ पाणी प्लान जी मंज़ूरी पेराटू बदिरां 3 रुखी फार्मूला तहत ॾिनी वई आहे, जॾहिं त सिंध सख़्त एहतजाज कंदे पाणी विर्छ पेराटू तहत करण जो मुतालबो कयो आहे। इजलास में इहो बि इंकशाफ थियो आहे त वापडा सूबनि जी इजाज़त खां सवाइ बिजली पैदा करण लाइ मंगला ते बि कम शुरू करे छॾियो आहे। इन समूरी सूरतहाल ते वधीक ॻाल्हि ॿोल लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे इस्लामाबाद खां असर शहर। असर, इरसा जी सलाहकारी कमेटी में कहिड़ा कहिड़ा फ़ैसिला थिया आहिनि? सिंध जे एहतजाज बावजूद पाणी प्लान जी मंज़ूरी पेराटू बदिरां 3 रुखी फार्मूला तहत छो ॾिनी वई आहे? जेके आबादगारनि खे पाणी ॾियण वारो जेको मामिलो हो, सूबनि खे पाणी ॾियण वारो मामिलो अॼु अरसा जे इजलास में साम्हूं आयो आहे। ऐं अरसा जो जेको अॼु इहो इजलास हो इहो चेयरमैन अब्दुल हमीद जी सदारत में थियो। इजलास में सिंध मां जेको एरीगेशन जो सेक्रेटरी आहे ज़रीफ खेड़ो ऐं पंजाब मां एरीगेशन जो सेक्रेटरी आहे वासिफ खुर्शीद, इन्हनि शिरकत कई। गॾोगॾु वापडा जा नुमाइंदा बि हुया, मौसमियात खाते जा नुमाइंदा बि हुया जिन इजलास में शिरकत कई। इजलास में अनोखो फ़ैसिलो साम्हूं आयो आहे त माज़ी में गुज़िरियल 21 सालनि खां सिंध मथां जेको ॾाढ जबर पाणी जे मामले ते कयो पियो वञे, अॼु बि उहो पंजाब तरफ़ां पाणी मामले ते इहो जेको आहे ॾाढ कयो वियो ऐं पंजाब जी ॾाढ मुड़सी अॼु बि बरक़रार रही। छाकाणि जो अॼु बि पाणी पेरा 2 तहत विरहाइण बजाए अरसा एक्ट ते विरहाइण बजाए पाणी 3 रुखी फार्मूले ते विरहायो वियो त जीअं खोट में सिंध खे वधीक जेको आहे सो शामिल कयो वञे। अॼु सिंध जे जेको सिंध जो सेक्रेटरी हो एजुकेशन ज़रीफ खेड़ो उन 3 रुखी फार्मूले ते एहतजाज कयो त सिंध जो हक़ आहे सिंध खे पेरा 2 तहत ऐं एक्ट तहत पाणी ॾिनो वञे। जंहिंखां पोइ पंजाब तरफ़ां हुनखे ॿुधायो वियो त पेरा 2 तहत पाणी इन करे नथो ॾिनो वञे जो इहो मामिलो CCI में हलंदड़ आहे। ऐं माज़ी में जेसिताईं इहो जेको CCI में इहो फ़ैसिलो साम्हूं नथो अचे उन वक़्त ताईं इहो पाणी 3 रुखी फार्मूले तहत ई ॾिनो वेंदो। 3 रुखी फार्मूले खे सिंध तरफ़ां हथरादू फार्मूलो करार ॾिनो वियो। ऐं इन खां पोइ अॼोको जेको इजलास आहे असीं नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हुन में इंतिहाई अहम इंकशाफ साम्हूं आयो आहे त अॼोके इजलास में वापडा तरफ़ां जेको तरबेला ते T4 T3 ऐं जेको आहे सो 5 टनलनि ते कमु हली रहियो हो, उन ते वापडा तरफ़ां जेको आहे जेके टनलनि ते कमु 33 महीननि में पूरो करणो हो, पर उन हिन वक़्त ताईं 33 महीना गुज़री वञण बावजूद बि उहो कमु जेको आहे सिर्फ़ु 24% थियो आहे। वापडा तहरीरी तौर ते अॼु कमेटी खे आगाह कयो त इहो कमु सिर्फ़ु 24% कयो वियो आहे, जंहिंजे करे सिंध खे वधीक शदीद खोट थींदी। छाकाणि जो तरबेला ते सिंध जो पाणी रोकियो वेंदो आहे, तरबेला मां छोड़ घटि कयो वेंदो आहे, जंहिंजे करे हेठायनि इलाइक़नि ॾांहुं पाणी वञणु मसइलो थींदो आहे। इन सां गॾोगॾु वापडा हिकिड़ी ॿी जेका ज़्यादती कई आहे सूबनि सां, उहो समूरनि सूबनि जो गॾियल मसइलो आहे त वापडा मंगला ते बि कमु शुरू करे छॾियो आहे। ऐं मंगला ते जेको आहे पावर पैदा करण जे लाइ यानी बिजली पैदा करण जे लाइ मंगला ते कमु शुरू कयो वियो आहे त जीअं 3500 मेगावाट उतां बिजली पैदा करे सघिजे। हाणे तव्हां ॾिसो त वापडा हुते हिकिड़ो अजीब मंतक अॼोके इजलास में रखियो आहे त असांखे 150 मिलियन हिकिड़ो कर्ज़ु मिलियो आहे, असीं उन कर्ज़ मां या बिजली पैदा कंदासीं त जीअं माण्हुनि खे रिलीफ ॾेई सघिजे हिन गर्मी जी मुंद में, या बिजली जी जेका खोट आहे मुल्क में उहा ख़तमु करे सघिजे। जिते सिंध जो जेको सेक्रेटरी एरीगेशन हो या पंजाब जो उन्हनि मौक़िफ़ सख़्तु रखियो त तव्हांखे जेको आहे बिलियन रुपयनि जा जेके ज़रई फ़सुल आहिनि उन्हनि खे छॾे करे तव्हां $150 मिलियन वारो जेको मामिलो आहे उन ते तव्हां मंगला ते बग़ैर कंहिं पुछा काछे न ई अरसा जी का NOC आहे, कानूननि अरसा खां उन्हनि खे NOC वठणी पवंदी आहे, बग़ैर कंहिं NOC जे तव्हां हीउ कमु कयो आहे जेको क़ाबिल क़बूल न आहे। ऐं उन खां पोइ वापडा खे मथां सख़्ती सां वापडा खे हिदायत कई वई त इहो मंगला वारो कमु वारी रिपोर्ट बि ॾिनी वञे ऐं जेको कमु तरबेला ते तव्हां शुरू कयो आहे उहो मुकमिल तौर ते जल्द ख़तमु कयो वञे, पंहिंजे वाइदे मूजिबि जेको तरबेला वारो कमु आहे उहो पूरो कयो वञे। जी अच्छा, असां त हिकु पासे तरबेला डैम जो कमु अध में रहियल आहे ऐं मथां वरी मंगला ते कमु शुरू कयो वियो आहे। अहिड़ी सूरत हाल में ईंदड़ वक़्त में पाणीअ जी छा सूरत हाल हूंदी?
ॾिसो ॿिन्ही जेके अहम पाणी जा ज़रिया आहिनि, अहम पाणी जा ज़ख़ीरा आहिनि, तरबेला ऐं मंगला, उन्हनि ते जॾहिं कमु हलंदो त पाणी जी रुकावट पैदा थींदी ऐं उन पाणी जी रुकावट पैदा करण सां गॾु सूबनि खे शदीद खोट थींदी। ख़ासि तौर ते सिंध खे सख़्तु ज़रूरत वारनि ॾींहंनि में जॾहिं सिंध खे फसल करणा हूंदा आहिनि, वणनि जो फसल हूंदो आहे, सारियुनि जो फसल हूंदो आहे, या जेके ॿिया फसल हिन गर्मीअ में सिंध खे शदीद पाणीअ जी ज़रूरत हूंदी आहे। असां सिंध जे मामले ते ईंदासीं त उन दौरान जॾहिं ही पाणी जो जेको छोड़ आहे उहो वापदा तरफ़ां रोकियो वेंदो ऐं वापदा हमेशह ॾाढा ई करे इहो माज़ी में बि असां वटि केतिरा ई मिसाल मौजूद आहिनि त वापदा इहो पाणी जो जेको वाकिरा आहिनि उन्हनि ते टनलनि ज़रिए उहो रोकियो वेंदो आहे। ऐं मां ज़ाती तौर ते इन्हनि टनलनि ते वञी मुशाहिदो बि कयो आहे त काफ़ी हिसो जो पाणी जेको आहे रोकियो थो वञे, जंहिंजे करे ईंदड़ ॾींहंनि में सिंध में शदीद जेको आहे पाणीअ जी खोट पैदा थींदी ऐं जेके आबादगार आहिनि सफ़र कंदा। अंदाज़ो तव्हां इन ॻाल्हि जा लॻाए सघो था त जोकी गजाड़ी में पंजाब ऐं सिंध जे सेक्रेटरियुनि वापदा जे नुमाइंदनि खे वाज़े करे चयो त पोइ तव्हां बिजली पैदा कयो, असीं आबादगारनि खे झले था चयूं त उहो पंहिंजा फसल पैदा न कनि या फसल जी पोखाई न कनि, छाकाणि जो अहिड़ी सूरत हाल बि थी सघे थी। जी ठीक है, वरी मेहरबानी नाज़िन। असर शहर तफ़सील ॾिना आहिनि वीडियो लिंक ते। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़िन त ख़रीफ़ में सिंध खे 30% पाणी घटि मिलंदो। इरसा सिंध जे एहतजाज बावजूद पेरा 2 बदिरां 3 रुखी फार्मूला तहत पाणी प्लान जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वापडा पारां बिना इजाज़त मंगला ते बि कम शुरू करण सबब पाणी खोट वधीक संगीन थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदासीं त इरसा जी सलाहकारी कमेटी जे इजलास में ख़रीफ़ जे मुंद लाइ पाणी प्लान जी मंज़ूरी पेरा 2 बदिरां 3 रुखी फार्मूला तहत ॾिनी वई आहे। इन हवाले सां अपडेट करण जो सिलसिलो जारी रखंदासीं। नाज़िन अव्हांखे ॿुधाईंदासीं इस्लामाबाद में इरसा जी सलाहकारी कमेटी जो इजलास थी गुज़रियो आहे, जंहिंमें पाणीअ जी विरासत 3 रुखी फार्मूले तहत करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास में शिरकत कंदड़ सिंध जे मेंबर एहसान लगारी ऐं सेक्रेटरी एरीगेशन ज़रीफ खेड़ो KTN न्यूज़ जे रिपोर्टर असद शहर सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। सलाहकारी कमेटी जो इजलास थियो आहे इस्लामाबाद में, जंहिंमें ईंदड़ जेका ख़रीफ़ जी मुंद आहे उन में सूबनि में पाणी प्लान विराइण बाबति फ़ैसिला कया विया आहिनि। अरसा जे इजलास में सिंध मां सेक्रेटरी एरीगेशन ज़रीफ खेड़ो साहब शिरकत कई आहे। असीं उन खां अरसा जे इजलास में छा थियो आहे ऐं सिंध पंहिंजो कहिड़ो मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे इजलास में, उन मुतालिक़ पुछंदासीं। खेड़ो साहब, इजलास में छा थियो आहे? इजलास जो ओवरऑल हाल अहिवाल जो पाणी जी खोट केतिरी थी आहे? असां टेक्निकल कमेटी जी मीटिंग थी, उन जे सिलसिले में अॼु एडवाइज़री थी, जंहिंमें असांजो 25 तारीख़ वारी जेका मीटिंग हुई उन में जेको फाइनल शॉर्टेज जेका असांजी डिसाइड थी सा 26% जी थी, जॾहिं त सिंध उन्हनि खे जेॾीमहिल चयो त मंगला खे तव्हां 90% न पर 65% ते भरियो, त उहो गोया के इरसा उनखे एक्सेप्ट कयो ऐं 25% ते। अॼु जॾहिं हिते अचण खां पोइ जॾहिं वापडा जूं प्रेज़ेंटेशन्स थियूं, पहिरीं इम्पॉर्टेंट आहे ॿुधाइणो हो त वापडा जूं प्रेज़ेंटेशन्स थियूं जेको T5 ठाहिनि पिया, जेको टनल 5 हो एरीगेशन टनल हुयो जंहिंमें हाणे हाइड्रो पावर हणनि पिया, उन जे कम में ताख़ीर वॾी वजह आहे। जेका ताख़ीर उहा आहे त हुननि खे 45% अॼु जी प्रोग्रेस हुअणु खपे आहे, जंहिंजी जॻह में 24% आहे। ऐं जेको हिननि असां कमिट कयो त 33 मंथ्स में असां जेको कंप्लीट कंदासीं T5 जो मनसूबो आहे, जेको लॻे थो त 5 सालनि ते हलिया वेंदा। ऐं T5 जो मनसूबो स्टार्ट करण जे लाइ वजह इहा हुई, जो कमिटमेंट हुई त T3 ऐं T4 टनल 3 ऐं टनल 4 इहे बि बेसिकली पुराणा इरीगेशन टनल्स हुया, त उन्हनि खे बि इन्हनि हाइड्रो पावर में कन्वर्ट कयो, त उन्हनि जो चयो त असांजो कमु कंप्लीट थी वेंदो हिन साल, इन करे T5 जो कमु शुरू करण जी इजाज़त ॾियो अॼु खां 1.5 साल पहिरीं। त असां उन्हनि खे इजाज़त ॾिनी, पर हाणे T3 ऐं T4 जो अञा कमु पूरो न करे सघिया कि असां पोएं साल जे बिनिस्बत जेको असांजा कैनाल एक्चुअल विथड्रॉल्स आहे उहो 61.85 मिलियन एकड़ फिट हुया, जेके हिन साल जा असांजा एंटीसिपेटेड आहिनि से 64.5 मिलियन एकड़ फिट आहिनि। माना गोया कि असां पोएं साल खां बहितर कंडीशन में, ऐं पोयनि 10 सालनि जो जेको एवरेज आहे उहो बि 63.62 मिलियन एकड़ फिट, गोया कि असां 10 सालनि सां जे बिनिस्बत में असां बहितर जॻह ते बीठो हुआसीं। पर हाणे इहो कुझु घटिबा, छो त हींअर जे करे अॼु कैलकुलेशन थिए पई 26% मां 30% जे लॻभॻि इहा शॉर्टेज थींदी। पर जीअं तव्हां पोएं हफ़्ते खां ॾिसो पिया त बरसातूं थियूं आहिनि, अल्हम्दुलिल्लाह असां वटि स्टोरेज 20 फुट असां मंगला जो वधीक माना स्टोरेज वधी आहे, त गोया असां उमेद कयूं था त असांखे अॻियनि हिन मौसम में ख़ुदा कंदो अलाह ताला जी तरफ़ां महिरबानी थींदी ऐं हिननि सभिनी कंस्टेंट जे बावजूदि असांजो सिस्टम में पाणी बहितर हलंदो। पाणी सर पेरा 2 तहत विराइण बजाए 3 रुखी फार्मूले तहत विरायो वियो आहे ऐं सिंध जो हमेशह मौक़िफ़ रहियो आहे त पाणी जेको आहे पेरा 2 तहत विरायो वञे, इन ते तव्हां सिंध तरफ़ां को एहतिजाज कयो?
बिल्कुलु इहो असांजो बुनियादी एहतजाज असांजो फंडामेंटल इहो ई आहे उहो ई कयोसीं त हे जेका तक़सीम आहे उहा माना असां चऊं था त पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा खे पैरा 2 मुताबिक़ माना वाटर अपोर्शनमेंट कार्ड मुताबिक़ मिली आहे। असां चयो त असां वी आर हैप्पी उन्हनि खे मिली आहे पर असांखे जो पंजाब जो शेयर आहे जो टेरुखी फार्मूला में उहो ऑलमोस्ट अबाउट इक्वल टू पैरा 2 जे बराबरि आहे। जेको सफ़र करे थो हिकिड़ो प्रोविंस ऑफ सिंध असां चयो इन करे असांखे सभिनी खे तव्हां पैरा 2 ते पाणी ॾियो ऐं हिन में हिकिड़ो सिंध उन ते जो इहो ई हमेशह हिननि जो हूंदो आहे त तव्हांजो मैटर CCI में आहे पेंडिंग आहे कोशिशि कंदासीं त असां पाणी जे टेरुखी फार्मूला खे ख़तमु कराए ऐं असां पैरा 2 मुताबिक़ डिस्ट्रीब्यूशन ते लिंक केनालनि जो मामिलो सदाईं उथंदो आहे पंजाब पंहिंजी मर्ज़ी सां लिंक केनाल खोले छॾींदो आहे उन मुतालिक़ बि का ॻाल्हि थी आहे गॾिजाणी में लिंक केनाल हे हिननि जो हिकिड़ो सिस्टम हिननि डिस्ट्रीब्यूशन जा ॿ हिकिड़ा हिसा करे छॾिया आहिनि हिकिड़ो जहलम चनाब ज़ोन ऐं इंडस ज़ोन एक्चुअली अकार्ड में जो को बि ज़िक्र कोन्हे। जहलम चनाब ज़ोन ही जेको जहलम ते रसूल ऐं चनाब ते कादराबाद बलोकी रावी ते ऐं सुलेमान की सुतलिज ते इन्हनि बैराजनि खां हेठि जेको पार्ट आहे पंजाब जो जेको साउथ पंजाब आहे इहो इन खे चवंदा त इहो पंजाब ऑन इंडस आहे। हाणे पंजाब ऑन इंडस में इहो जेको RQBS इन खे चवंदा माना रसूल कादराबाद बलोकी सुलेमान की बैराजनि जे हेठां जेको पहिरें तक़सीम में पहिरें मथे हिसे खे पाणी विरहाइनि था जेको पाणी हुनजो बचे थो हेठि इन खे चवनि था JC आउट। JC आउट असां सिंध जे हिसे में एड था कनि एड करे पोइ उनखे केनालनि खे हलाइण जे लाइ हिकिड़ी जस्टिफिकेशन क्रिएट था कनि ऐं मुंहिंजो उन्हनि सां इहो पोएं साल खां वठी आहे त तव्हां JC आउट जेको चओ था पहिरें त ज़ोनिंग आहे कान अकार्ड में कर जेका कयो था पर बावजूदि हिन जे JC आउट जो शेयर जेको आहे तव्हां साउथ पंजाब में पाणी तक़सीम चनाब ऐं जहलम में जीअं तव्हां पंजाब जे लाइ तक़सीम कयो था ईअं पंहिंजे पंजाब वारो उन ज़ोन साउथ पंजाब वारे लाइ बि उतां तक़सीम करियो तव्हां ॾिसंदो त उते जेको JC आउट हूंदो आहे ऑलमोस्ट जेका शॉर्टेज हर सीज़न जी डिसाइड थींदी आहे उन मुताबिक़ हूंदो आहे त उन में सिंध जे शेयर में एड करण जी ज़रूरत न आहे। एड करण सां छा थो थिए त हू पंहिंजो क्लेम जस्टिफाई करनि था फॉर दी पर्पज़ ऑफ ऑपरेशन ऑफ दीज़ 2 लिंक कैनाल्स। मुंहिंजो आहे त असां इहे हाणे इन में न कयो तव्हां अलबत्ता इंडस आउट खे तव्हां ॾिसो त तव्हांजो असांजो अच्छा किथे बि तक़सीम में जेको CJ ऐं TP मां पाणी खणी था वञनि इहो इंडस आउट किथे लिखिजे बि कोन थो त को असां इंडस मां पाणी CJ ऐं TP मां खणी वियासीं। अलबत्ता हू हुनखे JC आउट चवनि था जहलम चनाब ज़ोन जो आउट जेको असांजे हिसे में एड कनि था। इहा कॉम्प्लेक्सिटीज़ आहिनि जेके पुराणे ज़माने खां वठी जेको असांजी तक़सीम थींदियूं पिया आहियूं उन्हनि खे उन टाइम ते इहो पॉइंट आउट करणु खपे आहे। हींअर मां पोएं साल खां वठी हिननि सां कयो आहे त बाबा इहो हिकिड़ो वाहिद हिकिड़ो छो त असांजो लिंक कैनाल्स के ऑपरेशन हलाइण जे लाइ हिकिड़ो पुराणो 70s में त हो त सिंध जे चीफ मिनिस्टर खां पुछंदा या उन खां पोइ हलाईंदा उहो एक्चुअली अकार्ड में रिफ्लेक्ट कोन थियो जेका शइ अकार्ड में रिफ्लेक्टेड न आहे त उहो हुनखे मञनि नथा। जी हिन वक़्तु असां सां मौजूदु आहिनि अरसा में सिंध जा मेंबर मोहतरम एहसान लगारी साहब अॼोकी गॾिजाणी में बि शरीक हुआ जेका सलाहकारी कमेटी जो इजलास हो। एहसान साहब असांखे ॿुधायो त सिंध हमेशह एहतजाज कंदी आहे त पाणी पैरा 2 तहत विरायो वञे अॼु तव्हां टेरुखी फार्मूले ते उन्हनि सां ठाह करे आया हो इहो थोरो सम्झायो। ठाह नाहे थियल हिन जा ॿ बुनियादी शयूं आहिनि त सिंध 2003 खां वठी अॼु ताईं 21 साल थिया आहिनि एहतजाजनि प्रोटेस्ट तहत माना डिस्ट्रीब्यूशन जो हिसो थींदी आहे छाकाणि त इहो मसइलो CCI में गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल ॾे वियल आहे जेसिताईं ओॾां फ़ैसिलो नथो अचे तेसिताईं असांखे जेको ही 3 टियर सां गॾु एहतजाजनि वेहणो थो पए। अॼु सेक्रेटरी साहब ऐं मूं हिन ॻाल्हि ते वरी बि चयो त असांजी इहा प्रोटेस्ट रिकॉर्ड कई वञे त ईअं न सम्झो वञे त सिंध सिर्फ़ु एहतजाजनि लाइ वेठो आहे पर असांखे डिस्ट्रीब्यूशन जो हिसो बि थींदासूं सिंध जो पाणी जो हिसो बि वठंदासूं ऐं जाइज़ हिसो वठंदासूं। त टेक्निकली स्पीकिंग जेसिताईं अर्ज़ु इहो आहे जेसिताईं CCI पंहिंजो फ़ैसिलो करे थी वठे त असांखे मजबूरी में वेहणो आहे। वाडा खे असां चङी तरह अॼोकी मीटिंग में इहो बावर करायो आहे त बाबा तव्हां पंहिंजा जेके प्रोजेक्ट्स या मसइला आहिनि उन्हनि खे वक़्त सां सर हल कयो जीअं सिंध ऐं पंजाब ऐं सॼे पाकिस्तान जी जेका ज़रई पैदावार जेका बिलियंस ऑफ डॉलर्स जी अरबे खरबे रुपयनि जी थिए थी ऐं अधु पाकिस्तान जो रोज़गार उन्हनि सां जुड़ियल आहे उहो इंटेक्ट रहे। जी तव्हां एहसान लगारी साहब ऐं ज़रीफ़ खेड़ो साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त सिंध में हिन भेरे 30% पाणी जी शदीद खोट थींदी ऐं इन खां पोइ पाणी जी खोट वधी बि सघे थी ऐं घटिजी बि सघे थी ऐं इहो मुनसिर आहे त जेकॾहिं मथां इलाइक़नि ते को गर्मी पद वधियो त पाणी जी खोट घटि थींदी। कैमरामैन टीम सां गॾु असद शर KTN न्यूज़।